माँ के 6 महीना मस गुजरिया हाणे वफ़ात करे वियो जेको आर्मी में हो, फौज में हो, रिटायर फौजी हो कराची में। उनजी वफ़ात थी वई, 6 महीना मस गुजरिया आहिनि। असांजो चाचो जंहिंजो मुश्ताक नालो आहे उहो आयो आहे मिटी माइटी लाइ। असां हुनखे चयोसीं बाबा तुंहिंजा पुट सुधरियल न आहिनि, तव्हां साईं तव्हांजी इज़त नथा कनि, उहे असांजी इज़त छा कंदा। रोज़ रोज़ जी फिक़त खां पहिरीं फिक़त भली आहे, असां मिटी माइटी न कंदासीं। तिन ते हिननि असां सां मुंहुं मारी कई, राति जो ॾाढ मुर्सी हिननि ॾेखारी। असांखे हिननि धक धक कयां, माई सां विड़िया आहिनि, ॿारनि सां विड़िया आहिनि, मूंसां विड़िया आहिनि। वरी सुबुह मां राति जो आहियां, एंसी कटराई आहे, सुबुह थी आहे, मां जीअं दर खां निकितो आहियां खीर वठण लाइ, त हुनजो पुटु आमिर जो नालो आहे, दाद जो ॿलड़ो आहे। उन पिस्टल कढी चैम्बर करे मूं ते रखियो। हिते मां हुनखे पकतो, हवाई फेर थी वियो, जंहिंजे नतीजे में हे ॾिसो था तव्हां, मूंखे हिननि ख़ुदा कया आहिनि, मूंसां विड़िया आहिनि, मूंसां बेवाजी बि कई अथनि। बाडर जे राइस कैनाल लॻ थला मोहल्ला जे रहवासी पुरियल शाहिद अली पुट ज़मीर हुसैन बलड़ो मीडिया अॻियां एहतिजाज कंदे चयो त काल्ह मुंहिंजे चाचे मुश्ताक अली बलड़ो मूंखे मिटी माइटी करण यानी मुंहिंजी भाइटी जो संग घुरियो। मुंहिंजी भाइटी फौजी तुफ़ील अहमद बलड़ो जी न्याणी आहे जेको 6 महीना पहिरियां फोत थी वियो हुयो। मूं खेसि पंहिंजे चाचे मुश्ताक खे जवाबु ॾिनो त तुंहिंजा पुट बेकार क़िस्म जा माण्हू आहिनि जेके तुंहिंजी पंहिंजी इज़त बि न कंदा आहिनि। उन लाइ मां पंहिंजे मरहूम भाउ जी धीउ जो संग तोखे नथो ॾेई सघां। उन ते अॼु सुबुह आमिर पुट मुश्ताक बलड़ो जेको हिकु ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे जंहिं वटि चोरी जा पिस्टल पिणु मौजूदु आहिनि, मां जीअं ई खीर वठण लाइ घर खां ॿाहिरि निकितुसि त मूं ते पिस्टल सिधो करे गोली हणण जी कोशिशि कई। जॾहिं त मां पंहिंजी सेफ्टी लाइ पिस्टल खसण जी कोशिशि कई त फायर हवा में थी वियो ऐं मूंखे पिस्टल जा कुंदा खणी भॼी वियो। हाणे जॾहिं मां बाडर थाणे ते वाक़े जी फ़रियाद दाख़िल कई आहे त बाडर पुलिस हुनखे गिरफ़्तार न करे सघी आहे। पुलिस मोहल्ले में अचे थी त हू भॼी वञे थो ऐं जॾहिं पुलिस वापसि मोटी वञे त उहो असांजे दर ते हवाई फायर करे मौतमार धमकियूं ॾिए थो। वधीक शाहिद हुसैन बलड़ो SS मसूद अहमद बंगश खे पुरज़ोर अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी ॾोहारनि खे गिरफ़्तार करे खेनि इबरतनाक सज़ा ॾिनी वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाडर।